खबर शामिल करते हैं नवाब शाह प्रेस क्लब से हमारे नुमाइंदे नफीस अहमद आरई की रिपोर्ट के मुताबिक यूनियन कौंसिल जमाल शाह के रहायशी ज़रदारी बरादरी से ताल्लुक़ रखने वाले अली मर्दान ने अपने साथ होने वाले जुल्म और ज़ियादतियों पर नवाब शाह प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस करते हुए बताया। नालो मुझो है अली मर्दान ज़रदारी, गोठ अलातो ज़रदारी, यूसी जमाल शाह, तालको दौड़। उन्हीं जो असांजो तकरीबन 9 महीना अॻु में मुंहिंजो मोटरसाइकिल फुर थियो। उहा पुलिस मरामत करे जमाल शाह थाणे ते खणी आई, एफआईआर कटी, जवाबदार छॾे ॾिनई। उन खां पोइ फ़ैसिलो थियो नहीं। वरी हिन को अॻियों ही साल बीठो 2025 28 तारीख़ ते असगराबाद मां मूंखे गले मां वठी मूंखे रेगमाल करे थाणे ते खणी विया। मुंहिंजे पुट खे अॻियां अगवा करे ॻोठां खणी अगवा करे छॾियो। एछे छो मूंखां 50,000 वठी मुंहिंजो छोकिरो वापसि करायो। आख़िर में एछे छो मुंहिंजे मथां 107 जी कार्रवाई कई। 2000 ही को हले ॿियो महीनो, ॿिए महीने जी 3 तारीख़ 21 तारीख़ शाम जो मुंहिंजो पुट शाम जो कपिड़ा ॾियणु दर्जी खे असगराबाद में पहुतो आहे। कपिड़ा ॾेई निकितो आहे। उते हुनजी वार थी आहे। मुंहिंजे पुट खे अगवा करे खणी अलाए काॾे वियो आहे। अॼु 12हों ॾींहुं आहे। मुंहिंजो पुटु न हेठि आहे न मथे आहे। मां पंहिंजो पुलिस कुझु इतला न कयो। मां पंहिंजी कोर्ट वधी रे पंहिंजो कोर्ट में केस दाख़िल कया। कोर्ट उन्हनि खे वारंट कढिया। पोइ कोर्ट उन्हनि खे छिकियो, वठां कई। मुंहिंजो पुटु न मिलियो आहे। सूबेदार इहो ई चए थो त मां तोखे मारे छॾींदुसि। अॼु सूबेदार खे सेशन कोर्ट में सॾु थियो। हुते असां वियासीं। मूंखे फ़ोन कई DSP ऑफिस में अचु। मां DSP ऑफिस वियुसि। उते शहनशाह एछे छो, सतोरो ज़रदारी, सलीम ज़रदारी, गुलाम नबी ज़रदारी उते बीठा। मूंखे शहनशाह ॿिए सिपाही खां क्लेशन फुरी चई मां तोखे हिते पुलिस मुक़ाबिलो ॼणाए मारे छॾींदुसि। तुंहिंजो पुटु तोखे हथु कोन ईंदो। तूं बि हलियो वेंदे पुलिस मुक़ाबले में। मुंहिंजो सुभाणे मारे किथे मरां। मुंहिंजो ज़िम्मेवार मुंहिंजे परिवार जो खून जो ज़िम्मेवार शहनशाह सूबेदार आहे। हींअर मुंहिंजो 12हों ॾींहुं आहे। छोकिरो जुमे जो मिला। मुंहिंजो छोकिरो ग़ाइबु आहे। का ख़बर कान थी पई किथे आहे किथे न आहे। पुलिस किथे बि जांच इंक्वायरी न कई आहे। पुलिस मुंहिंजे मथां दबाव विझे थी। मूंखे चए थी मां तोखे गोली हणी मां क्वार्टर करे छॾींदुसि, मां मुक़ाबिलो ॼणाए छॾींदुसि, मां तोखे मारे छॾींदुसि। असां ग़रीब मिसकीन कयूं छा? असां अदालत जो पासो वरितो आहे। चङे में नथी हले, हिन में नथी हले, पुलिस में नथी हले, कोर्ट जो सहारो वरितो आहे। सो बि बाला ऑफिसर सेशन ऑर्डर ॾिनो आहे त छोकिरो तव्हां वटि आहे। ॻाल्हियुनि में महसूसु आयो छोकिरो तव्हां वटि आहे, तव्हांखे छोकिरो ॾियणो आहे। हुननि तारीख़ वरिती 3 ते छोकिरो ॾींदासीं। हुते दिलमाली विया। 3 तारीख़ ते हुननि चयो त मां छा लिखियो आहे, तव्हां छा लिखियो आहे? हुननि चयो मोहलत खपे। चई न बाबा मां SB खे घुरायां थो, तव्हांखे छोकिरो ॾियणो आहे। पोइ मथां DSP ॿियो आयो। हुन जो साहब हिते न आहे, वेला ॿाहिरि। ऐं तूं हिते हिनखे मोहलत ॾे। मोहलत ॾियण जे बजाए 8 ॾींहं जी मोहलत वरिती। सूमर जी तारीख़ वरिती। 10 तारीख़ मूंखे घुराए हुते DSP ऑफिस। जीअं तूं निठड़ा गॾु न हुजनि हा। तोखे असां हींअर बि कई क्लेशन हुन खां पुरे मुंहिंजे मथां क्लेशन बि कई। जीअं मां गोली ते पैसा लाइ चवां DSP ऑफिस में हमलो कई। मां हिते मां ॿधी करे तोखे मां मारे छॾियां। मुंहिंजो खून सुभाणे कयो बि थिए मुंहिंजो ज़िम्मेवार साईं शहनशाह आहे। मूंखे ॿिनि जे हथां मराईंदो। मुंहिंजो तरकीर बचो गिलवा 16 सालनि जो मुंहिंजो बचो आहे। 9 क्लास में पढ़े थो। मां हर जॻह जो दरवाज़ो खड़कायो आहे। 9 महीना थिया मुंहिंजी गाॾी काए के गाॾी खां फुरती। उहा गाॾी मुंहिंजो फ़ैसिलो थियो त हथम चाले कहिड़ी जो फ़ैसिलो थियल आहे। उहो त सालम ज़रदारी थाणे मां माण्हू चढ़ाया। सालम ज़रदारी होश ते वेठा आहिनि। मुंहिंजी अदी ते तव्हां छो नथी पुॼे? मुंहिंजी बिलावल ते तव्हां छो नथी पुॼे? मुंहिंजी वज़ीर आज़म ते तव्हां छो नथी पुॼे? मां ग़रीब आहियां, मां मिसकीन आहियां। मां जो तो मूंसां ज़ुल्म आहे। अॻु में मुंहिंजा जवाबदार बदल सालम ज़रदारी थाणे मां चढ़ाया। उहो बि फ़ैसिलो करे फ़ैसिले में लख रुपया रखई। उहो कोन मिलियो। मुंहिंजे पुट खे अॻवा करे अथनि। मूंसां ज़ुल्म आहे। को मुंहिंजी गुज़ारिश पुछण कोन्हे को। मुंहिंजी सुप्रीम कोर्ट किथां आहे? मुंहिंजी वज़ीर आज़म किथां आहे? मुंहिंजी बिलावल साहब किथां आहे? मुंहिंजी मुरादली शाह किथां आहे? मुंहिंजो नालो थिए। मुंहिंजो सुभाणे मुंहिंजे परिवार खे को मारे जो को कुझु बि करे रेग माल करे उनजो ज़िम्मेवार साईं शहनशाह आहे। छो त उहो माण्हू मराए थो। 7 साल थाणे ते रहे थो। कंहिं माण्हू जे गुंडागर्दी थाणा पुरो सभु कराए थो। साईं शहनशाह कराए थो। मूंसां ज़ुल्म आहे। मां प्रेस क्लब कंदे चवां थो मूंसां साईं शहनशाह रिहा न कयो आहे। शहनशाह माण्हू मराए छॾिया आहिनि। शहनशाह माण्हू मराईंदो। हींअर बि मूंखे ख़तरो आहे। मुंहिंजे बच्चनि खे मारींदो।
लॻे मूंखे मारे मुंहिंजे पुटनि खे मारे हुन चैलेंज ॾिनो मां मारींदुसि मूंखे DSP ऑफिस जे साम्हूं